ॻाल्हि ऐलान कयो आहे त घणा जेके असांजा सिंधी दोस्त आहिनि जज़्बाती थियनि था बुग़्ज़े मुश्ताक सरकी में अंदाज़े मुश्ताक सरकी ख़िलाफ़ जज़्बा सिंधियत जे असांजो जेको तरीक़ेकार आहे उन ख़िलाफ़ मैदान ते लथा आहिनि। एमक्यूएम खे ज़रूरत न आहे असांखे जवाबु ॾियण जी, असांजा पंहिंजा ई खोड़ आहिनि। चवनि पिया मुश्ताक सरकी जंग कराईंदो, मुश्ताक सरकी सिंधी मुहाजिर रतो छाण कराईंदो, मुश्ताक सरकी नुक़सान कराईंदो, मुश्ताक सरकी एजेंसियुनि जे चवण थिया, मुश्ताक सरकी हीअं थो करे, मुश्ताक सरकी हूअं थो करे। अड़े बाबा जिन जिन मोर्चन ते मुमकिन समझो से एमक्यूएम के औकात ॾेखारी सन दहशतगर्दन के कराची के अलग करण जी गाल मां त पंहिंजी मां ते गार समझा तो तहां अलाए कहिड़ा सिंधी आयो जो तरह तरह जा बहाना करे नके एमक्यूएम के सिंधी रीत सपोर्ट था कयो। हलता मुझे एलानियल एहतजाज में 24 तारीख खमीस दिहाड़े 3 बजे गुरु मंदिर ते न अचो पर खुदारा खामोश थी वियो। असां पाण मुंहुं ॾींदासूं, असां पाण मरंदासूं, तव्हां बचनि सां सुखिया हुजो, असां मैदान ते लहंदासूं। का ज़रूरत न आहे असांखे तव्हांजी मदद जी। मुश्ताक सरकी ऐलान कयो आहे त उन पंहिंजी हैसियत मुताबिक़ कयो आहे। उन्हनि सां दोस्तनि जी ताक़त गॾु आहे, मुड़ुस माण्हू दोस्तनि जी, गैरतमंद सिंध जे पुटनि जी, सिंध जी अमली तौर ते जदोजहद करे मालकी करण जी जेका असां शुरूआत कई आहे, सिंध जी दिलि कराची में धारे के जेको ललकारियो आहे उन साबित कयो आहे असांजे दोस्तनि में उत्साह पैदा थियल आहे। हिननि 24 सेप्टेम्बर ते कराची में सिंधियुनि ख़िलाफ़ सरेआम हिन जो मैनिफेस्टो तो जेको पंपलेट तव्हां वायरल भी ॾिठो आहे सोशल मीडिया ते, जंहिंमें अलहदा सूबा कराची को सिंध से अलग करने की जदोजहद का आगाज जुमलो लिखल आहे। तारीख वारो सभिनी रखा वायरल थियो, उनमें तव्हां मवाद पढ़ो त तव्हांजा वार उभा थी वेंदा। जेका ॿोली लिखी आहे त हिननि जो 24 तारीख़ ते जेको इरादो आहे ही दुनिया खे इहो ॿुधाइण चाहिनि था त असांखे सिंध में नाहे रहणो, सिंध जी दिलि कराची के अलग करण चाहियूं था। दुनिया खां अपील कंदा असांजो साथ ॾियो, असांजी मदद कयो ऐं अल्टीमेट हिननि जे पोयां वफ़ाक़ी सरकार आहे, इमरान खान आहे, पीटीआई आहे। तव्हां ॾिठो त पहिरियां कहिड़ी बि वफ़ाक़ी हुकूमत रही आहे, सिर्फ़ कराची में ये इंतहा पसंद उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके दहशतगर्द आहिनि एमक्यूएम सां सलाड़ियल, उन्हनि हमेशह सिंधियुनि मथां हमला कया आहिनि। उन्हनि कराची खे अलॻि करण जी ॻाल्हि कई आहे, साज़िश कई आहे, हमेशह नाकाम रहिया आहिनि। पर पीटीआई जे वजूद में अचण खां पोइ, वफ़ाक़ी सरकार थियण खां पोइ कराची में घण रुखी जेको आहे असांजे मथां जंग मुसलत कई वई आहे। पठान, गिलगिती, कश्मीरी, पंजाबी, मुहाजिर, इवन रियासती जेके सराइकी बेल्ट जा उन्हनि भी कर खयो आहे, उहे भी सिंधियुनि मथां हमलावर थी विया आहिनि। माना हिकिड़ी साज़िश और प्लानिंग तहत सिंध जी दिलि कराची में रहंदड़ सिंधियुनि मथां ॾिसो था हर ॿिए ॾींहं ते कंहिं न कंहिं इलाइक़े में हमलो थिए थो ऐं हमलावर इहे मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि जिन खे सपोर्ट वफ़ाक़ी सरकार जी सिधी रीत ऐं इहे ई हुशी ॾियनि पिया त कराची खे अलॻि कयो वञे। त इन 24 तारीख़ वारे ऐलान खां पोइ